बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह ताला जे नाले सां जेको वॾो मेहरबान निहायत रहम वारो आहे। जेको अल्लाह ताला जे दोस्तनि खे दोस्त रखे थो उहो अल्लाह ताला खे दोस्त रखे थो। जेको अल्लाह ताला जे एहतराम करण वारनि जो एहतराम करे थो उहो अल्लाह ताला जो एहतराम करे थो। बदन जे लाइ दुनिया जी खुराक हासिल कयो ऐं दिल जे लाइ आख़िरवी ग़िज़ा जी तलाश कयो। तव्हां लाइ सुठी दौलत उहा आहे जेका तव्हां जे कब्ज़े में नाहे। इल्मु अमल सां ॻाल्हाईंदो आहे। जेकॾहिं इंसान अमल करे त सही, न त इल्मु हलियो वञे थो। उहो माण्हू मौत लाइ तयारु नाहे थियो जंहिंखे उहो ख़्यालु आहे त हू सुभाणे ज़िंदा हूंदो। हुकूमत ऐं औरत खे छॾणु सब्र खां वधीक कूड़ो आहे। यकीन कामिल उहो आहे त जॾहिं माण्हूअ ते मुसीबत जो वक़्तु अचे त अल्लाह ताला ते इल्ज़ाम न लॻाए ऐं उन खे राहत तसव्वुर करे उन जो शुक्रियो अदा करे। माण्हुनि सां वाक़फियत घटि कर, छाकाणि त उन वाक़फियत में सवाइ नुक़सान खां कुझु बि हासिल नथो थिए ऐं इंसान खे तकलीफ़ हमेशह वाक़ुफ़कार ॾींदो आहे पर अजनबी न। मुंहिंजो नेक अमल ज़ाहिर थी वञे त मां उन खे ॻणप में न आहियां आणींदो।